अल्लाह साईं नबी सच्चाई बरहक मोकलिया। बुजुर्ग तइदाद ॿुधाईंदा तक़रीबन 1 लख घणो ॿुधाईंदा बुजुर्ग त 1,24,000। हालांकि असांजो अक़ीदो ही हुजण खपे त 1,24,000 या 1,25,000 या 1,26,000 जेतिरा बि हुजनि। असांजो अक़ीदो ही आहे त रब पंहिंजे तरफ़ां जेके बि सच्चा मोकिलिया नबी असांजो उन्हनि सभिनी ते ईमान। वो घटि हुजनि चाहे वधि, पर अंदाज़े मुताबिक बुजुर्ग ॿुधाईंदा आहिनि त नबीअनि जो तइदाद आहे 1,24,000। इन्हनि में शहीद घणा थिया ख़बर अथव? ॿुधायां, हिक अंदाज़े मुताबिक 1,24,000 नबीअनि मां 43,000 नबी शहीद कया विया। 43,000 नबी शहीद थिया। आखिर में नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में मबूस थी नबूवत जो ऐलान कयो। हाणे नबी साईं जन गुज़रियल 43,000 नबीअनि जी शहादत ते मातम कयो या सबुर कयो? नबी साईं पाण जो मातम जे हुक्म हुजे या जायज़ हुजे या त नबी साईं जन उन्हनि ते कनि हा जेके 43,000 नबी शहीद थिया। नबी साईं उन्हनि ते मातम कनि हा, असां पंहिंजे शहीदनि ते मातम कयूं हा, पर नबी जे सबुर कयो त पोइ असांखे छा करणु खपे? कंहिंजे पोयां आहियूं? मोहतरम दोस्तो, अच्छा नबी साईं जन जे साम्हूं अखियुनि जे साम्हूं जेके असहाब शहीद थिया उहे 256 सहाबिन जा लाश मुबारक नबी साईं जन ॾिठा। उनमें हिक लाश अमीर हमजा जो हो 70 टुकड़न में तब्दील हो, चाचो हो सको पर दोस्तन वांगुरु। नबी साईं लाश मुबारक ते आया, अखियुनि मां पानी पियो गड़े, पर साईं जन उते बि सबुर कयो। यो नबी जो अमल आहे। शहीद जे मथां सबुर करण ये नबी साईं जन जो पंहिंजो अमल आहे। वरी नबी जो अमल हो इन्ही जे करे सहाबिन जो भी उहो ही अमल रहियो, वरी अहल बैत जो भी उहो ही अमल रहियो, त उलमाए देवबंद जो भी उहो ही अमल आहे। असां त रस्ते नबी साईं जन ते हलंदासीं। बेशक असांखे ख़बर आहे त अहल बैत सां ज़ुल्म कयो वियो, असहाब रसूल सां ज़ुल्म कयो वियो। मुसल्ले रसूल ते नमाज पे पढ़ाए हजरत उमर 6 खंजर लगा मुसल्ले ते गिरी पियो, जुल्म थियो। हजरत उस्मान जो 40 ॾींहं पानी बंद रहियो। बागी ऐलान पिया कनि, खबरदार उस्मान जे घर में केर पानी नथो पहुंचाए सके, खबरदार उस्मान जे घर में केर मानी नथो पहुंचाए सके। उस्मान के घर का बाहर निकलण जी इजाजत कोने, उस्मान मस्जिद में दाखिल न थी सघंदो। एक ॾींहुं हजरत उस्मान छित ते चढ़ी वियो, उन ई बुख जी हालत में फरमाए, बागियो आरिफू मल्लम तारिफू, जेको नथो सुञाणे उहो सुञाणे, मां उस्मान बिन अफ़ान आहियां। उहो उस्मान आहियां जे मस्जिद नबी जो प्लाट खरीद करे मस्जिद में मिलाए छॾियो हुअमि। इहो मुंहिंजे खरीद कयल प्लाट ते मूंखे बरकात नफिल छो था पवण ॾियो। ऐं उहो उस्मान आहियां जे पीरे रूमा जो खूह मिठो खरीद करे मुफ्त मुसलमाननि में तक़सीम कयो हो। अॼु उन पंहिंजे खरीद कयल खूह मां 2 क़तरा पानी जी पीअण जी इजाज़त छो नथा ॾियो? बागियो आरिफू मल्लम तारिफू, नथा सुञाणो उहो उस्मान आहियां जंहिंजे घर में रसूलुल्लाह जो 2 न्याणियूं आहिनि। हिकु वफ़ात करे वई, नबी पाक ॿी निकाह में ॾिनी, 2 न्याणियूं मुंहिंजे निकाह में आयूं ऐं नबी जो ॿीणो न्याणो आहियां। नथा सुञाणो ऐं उस्मान गनी आहियां जेके रसूलुल्लाह 6 मरतबा वाद मुबारक मां जन्नत जी ख़ुशख़बरी बिशारत ॾिनी आहे। ओॾी महिल पागनि चयो, उस्मान खबरदार पंहिंजे इनखां पंहिंजे खिलाफत तां हथ कढी छल। तॾहिं हज़रत उस्मान फरमायो, मूंखे रसूलुल्लाह जो हुक्म हो आख़िर ज़माने में ख़ुदा तोखे खिलाफत जी कमीज़ पाराईंदो। बागी चवंदा या खिलाफत जी कमीज़ लाए छल। नबी साईं फरमाए, जेकॾहिं ऐ उस्मान बागिन जे चवण ते तो खिलाफत छॾे ॾिनी, क़यामत जॾहिं जन्नत त छा पर जन्नत जी खुशबू भी हासिल करे न सघंदे। बागियो मूंखे रसूलुल्लाह मना कई खिलाफत न छॾजां ऐं तव्हां चओ था खिलाफत छॾे ॾियो। हिकु हुकुम रसूलुल्लाह जो बि हुकुम तव्हांजे हुकुम के जूते जी नोक ते रखी ठुकरायां तो, मुंहिंजे लाइ मोहम्मद अरबी जो हुकुम काफ़ी आहे। चऊं त पोइ मुहासिरो जारी रहंदो। हज़रत उस्मान हेठि लही आयो, चयो शुरूआत हितां कयूं।
जने हजरत उस्मान जुम्मे जो खुतबो पढ़ाइण आयो, बागी 700 मदीने में दाखिल थिया। ऐं उन्हनि चयो त जो खुतबे ते बीहे त पत्थर हणजोसि, लठ फुरजोसि, मारींदासूंसि, खुतबो ॾियण कोन ॾींदासूं। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खुतबो ॾियण लाइ जेमल उठी बीठो, मिंबर ते बीठो, बागी अची मुख़्तलिफ़ जायुनि ते वेही रहिया। 150 बागी उन्हनि मां हिकिड़ो उथी बीठो, चवण लॻो आए उस्मान ख़बरदार पंहिंजे खुतबे के बंद कर। लेकिन हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे खुतबे के जारी रखियो। कंहिंजे चवण ते हक़ जी ॻाल्हि कीअं बंदि थी सघंदी? हजरत उस्मान न बंदि कई, पंहिंजे खुतबे के जारी रखियो। हिकिड़ो बागी उथी बीठो, चवण लॻो आए उस्मान ख़बरदार बंदि कर पंहिंजे खुतबे के। लेकिन हजरत उस्मान पंहिंजे खुतबे में मशगूल, कई खुतब कई गोड़ थी वियो, कई बागी उथी बीह रहिया, लेकिन हजरत उस्मान पंहिंजो खुतबो जारी रखियो। हिकिड़ो ज़ालिम बागी अॻिते आयो, जे हज़रत उस्मान गनी जे हथनि मुबारकनि में पकड़ियल साए मुबारक भञी ऐं तोड़े ॿार उछलाए छॾी। उन बेईमान खे इहा ख़बर न हुई त इहा ई साए मुबारक आहे जेका कंहिं ज़माने में रसूलुल्लाह जे हथनि में हूंदी हुई। अॼु उहा साए मुबारक भञी तोड़े ॿार उछलाए छॾी। हज़रत उस्मान पोइ बि पंहिंजे खुतबे खे जारी रखियो। बागियुनि पथरा आया, एतिरा पथराव कया, एतिरा पत्थर न हज़रत उस्मान गनी के लगा, अखियूं मुबारक फाटी पयूं, गल मुबारक फाटी पिया, मथो फाटी पियो, ऐं ज़ख़म ऐं रत वहण शुरू थी वियो। हज़रत उस्मान बेहोश थी मुसल्ले ते किरी पियो। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु अॻिते आयो, तकड़ में हज़रत उस्मान खे कुल्हे ते खणी घर खणी आयो, खट ते सुम्हारिया विया। जुमे नमाज़ खां बाद मदीने वारा सभु हज़रत उस्मान वटि जमा थी विया। हज़रत उस्मान बेहोशी में आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जे लाइ माखी ऐं खीर घुरायो। हज़रत उस्मान जे वात में माखी जा कतरा प्यारिया विया, खीर जा कतरा विधा विया। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे होश आयो। होश अचण में पुछा कई, ए अली, अले मदीना वारनि जो छा हाल आहे? चई साईं सॼे मदीने वारा तव्हांजो हाल पुछण आया, तमाम मदीने वारनि जो हाल पुछो था। हज़रत उस्मान फरमायो, अली छा तोखे ख़बर न आहे ही मदीनो मोहम्मद अरबी जो मदीनो आहे, ही नबी महबूब मोहम्मद अरबी जो शहर आहे। जेकॾहिं इन हालत में मां रसूलुल्लाह खे छॾे वञा, क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदो? मुंहिंजी जान जी मूंखे का बि परवाह कान्हे, मूंखे महबूब मोहम्मद अरबी जे शहर जी परवाह आहे। वो उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जे मदीने जी इज्जत लाइ पंहिंजी जान हथेली ते रखी कुर्बान करण जो जज़्बो रखियो। इहो ज़ुल्म कोन्हे, इहो हज़रत उस्मान सां ज़ुल्म कोन्हे। भाई करबला वारनि सां ज़ुल्म थियो, असां मञूं था करबला वारनि सां ज़ुल्म थियो, ऐं मदे मुक़ाबिल ज़ुल्म ते हुआ, हज़रत इमाम हुसैन हक़ ते आहे, इहो ज़ुल्म थियो। लेकिन ज़ुल्म सब बयान कबा। हज़रत हुसैन सां ज़ुल्म थियो, हज़रत अली सां ज़ुल्म थियो, हज़रत अबू बकर के ज़हर ॾिनो वियो, अबू बकर सिद्दीक़ सां ज़ुल्म थियो। हज़रत उमर के शहीद कयो वियो, मस्जिद में ज़ुल्म थियो। हज़रत उस्मान के 40 ॾींहं पानी बंद कयो वियो, ज़ुल्म थियो। जे ज़ुल्म बयान करणा त जिन जिन ते ज़ुल्म थियो सभिनी जा बयान थींदा। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे, असीं इन्हनि मज़लूमनि जे ॾींहंनि ते हिकु त बेसब्री कोन कंदा आहियूं, ॿियो वरी असांजी शरीयत में, असांजे मज़हब में, असांजे दीन में, रसूलुल्लाह जेको दीन ॾिनो उन दीन में ॾींहुं मल्हाइण जी सवाइ ईदुनि जी इजाज़त कान्हे। वञो फतवा वठो, किताब फतावा जा खोलियो, सॼो क़ुरान ॾिसो, हदीसूं ॾिसो, सहाबा जो अमल ॾिसो, नबी साईं जो पंहिंजो अमल ॾिसो। ॾींहुं मल्हाइण जी शरीयत में इजाज़त कोन्हे सवाइ 2 ॾींहंनि जे। कहिड़ियूं कहिड़ियूं? हिकिड़े ॾींहं जो नालो ईद उल फितर ऐं ॿिए ॾींहं जो नालो ईद उल अज़हा। बस इन खां सवाइ ॿियो को बि ॾींहुं मल्हाइण जी इजाज़त कोन्हे। ही ख़ुशियूं बि अल्लाह जे तरफ़ां नबी साईं जन ॿुधायूं, ॾींहुं मल्हाइण जी इजाज़त कोन्हे। जे हिन दौर में माण्हू ॾींहुं मल्हाईंदा आहिनि त मुंहिंजी सालगिरह आहे,
डेट ऑफ बर्थ, हैप्पी बर्थडे टू यू। छा खणी ईंदा? हिकिड़ो केक खणी ईंदा, प्लास्टिक जी छुरी। बाबा केक तव्हां कचो, अॼु मुंहिंजो ॾींहुं ॼमण जो ॾींहुं आहे। वो साईं ईसा समूह आहे, तव्हां वॾो आलिम बुज़ुर्ग मुत्तकी इंसान आहे। वो चवंदो आहे तुंहिंजे ॼमण सां हिकिड़ो मुल्क खे थूणी अची वई, जो हाणे तुंहिंजे सालगिरह पिया मल्हायूं।